वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की शुरुआत में जिक्र कंदासीं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त जेसी ताईं पीटीआई जी वफ़ाक़ी सरकार रहंदी ऐं IMF सां थियल डील ख़त्म न थींदी तेसी ताईं अवाम तकलीफ़ में रहंदो। पीपल्स पार्टी 10 डिसंबर ते पूरे मुल्क में महांगाई ऐं 17 डिसंबर ते ज़िले हेडक्वार्टर्स में गैस जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कंदी। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आला हाउस कराची में सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे चयो जेसी ताईं पीटीआई जी वफ़ाक़ी सरकार रहंदी ऐं IMF सां थियल डील ख़त्म न थींदी तेसीं अवाम तकलीफ़ में रहंदो। हुन चयो पीपल्स पार्टी 10 डिसंबर ते पूरे मुल्क में महांगाई ऐं 17 डिसंबर ते ज़िले हेडक्वार्टर्स में गैस जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरा कंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम वारे मामले ते MQM लिसानी सियासत करे रही आहे पर मकानी चूंडुनि में ख़बर पइजी वेंदी त कराची जा शहरी मुतहदा सरबराह जी सियासत खे रद्द करे चुका आहिनि। संदसि चयो त सूबे में रहंदड़ सभु भाइर आहिनि जेके ज़बान जी बुनियाद ते विढ़णु चाहिनि था उन्हनि खे नाकामी नसीब थींदी। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जेके दुरियूं मकानी चूंडुनि खे मुलतवी कराइणु चाहिनि थियूं खेनि कामयाबी न मिलंदी। हुन चयो सिंध वाहिद सूबो आहे जिते मकानी निज़ाम पंहिंजो मुद्दो पूरो कयो ऐं सिंध हुकूमत कराची में मुतहदा जे मैंडेट खे क़बूल कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त मकानी एक्ट में तरमीम खां पोइ वाटर बोर्ड ऐं ॿिया इदारा मकानी नुमाइंदनि जे मातहत थींदा। ख़बर शामिल कंदासीं। वज़ीर आज़म इमरान खान जो चवणु आहे त उन्हनि ख़ैबर पख्तूनख्वा में तेज़ी सां गुरबत खे ख़त्म कयो। पेशावर में माइक्रो हेल्थ इंश्योरेंस प्रोग्राम जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त संदन मंशूर पाकिस्तान जी फलाही इस्लामी रियासत बणाइणु आहे। हुन चयो त KP में हुननि तेज़ी सां गुरबत घटि कई ऐं तेज़ी सां अमन अमान जी सूरतहाल बहितर बणाई। सूबे में हुकूमत मिली त तनक़ीद कई हुई कीअं हुकूमत हलाईंदा जॾहिं खेनि इत्तेहादी हुकूमत मिली। वज़ीर आज़म इमरान खान चयो त KP में दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में कुर्बानियूं ॾिनियूं। हुननि सिहत जे शोबे में सुधारा आंदा ऐं कमु कयो। हर ज़िले में सिहत कार्ड मिलंदो। संदसि चयो त 3 महीननि में सॼे पंजाब में सिहत कार्ड ॾिनो वेंदो। बलूचिस्तान में बि सिहत कार्ड ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। दुनिया जे अमीर मुल्कनि में बि यूनिवर्सल हेल्थ न आहे। वज़ीर आज़म इमरान खान चयो त सियारे बाद महांगाई घटि थींदी ऐं अञा बि पाकिस्तान दुनिया में सस्तो तरीन मुल्क आहे। कोरोना में महांगाई थी जंहिं सबबि गुरबत वधण जो ख़दशो हो पर हिकमत अमली ज़रिए सूरतहाल ते ज़ाब्तो आंदो वियो। पाक फौज जे कोर कमांडर्स वाज़े कयो आहे त सियालकोट जहिड़नि वाक़िअनि ते ज़ीरो टॉलरेंस जो मुज़ाहिरो कयो वेंदो। ISPR मौजूदु आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा जी सदारत हेठि कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस थी जंहिं में ख़िते जी सूरतहाल ऐं क़ौमी सलामती जे मामलनि ते गौर वीचार कयो वियो। इजलास में कोर कमांडर्स तरफ़ां सियालकोट वाक़े जी मज़म्मत कई वई ऐं दहशतगर्दनि तोड़े विगोड़नि जे ख़ात्मे जो अज़म वधायो वियो। कोर कमांडर्स जो चवणो त तशद्दुद पसंद ऐं दहशतगर्द अंसरनि लाइ कंहिं बि क़िस्म जो नरम रवैयो न रखियो वेंदो। ISPR मूजिबि कोर कमांडर्स मुल्की सरहदी सूरतहाल ऐं सिक्योरिटी क़दमनि बाबति इत्मिनान जो इज़हार कयो। उन मौक़े ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा चयो त अफ़गानिस्तान जी सूरतहाल में बहितरी लाइ आलमी सतह ते कोशिशुनि जी ज़रूरत आहे। कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में फौज जी तरबियत ऐं पेशेवराननि मामलनि ते बि इत्मिनान जो इज़हार कयो वियो। आर्मी चीफ चयो त मुस्तक़बिल जे टेक्नोलॉजी ज़रिए जंगुनि लाइ पाण मुरादो तयारी बि तमामु घणी ज़रूरत आहे। नाज़रीन ज़िक्र कंदासीं भारत में मिलिट्री हेलीकॉप्टर किरी तबाह थियण जे नतीजे में चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत समेत 13 ॼणा अजल जो शिकार थी विया। भारतीय मीडिया मूजिबि चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत जो मिलिट्री हेलीकॉप्टर रियासत तमिलनाडु में किरी तबाह थियो। भारतीय मीडिया मूजिबि हेलीकॉप्टर में CDS जनरल बिपिन रावत खानदान या अमले समेत 14 ॼणा सवार हुआ। हादसे बाद जनरल बिपिन रावत के जख्मी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। संदसि 80 सैकड़ो खां वधीक जिस्म सड़ी चुको हो। भारतीय हवाई फौज तरफ़ां सोशल मीडिया ते तस्दीक कंदे ॿुधायो वियो त चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत जो MI-17 हेलीकॉप्टर किरी तबाह थियो जंहिंजा सबब ॼाणण लाइ जांच शुरू कई वई आहे। भारतीय हवाई फौज तस्दीक जनरल बिपिन रावत ऐं संदसि खानदान समेत 13 ॼणा अजल जो शिकार थिया आहिनि जिन मां रुगो हिकु ॼणे खे ज़ख़्मी हालत में बचायो वियो आहे। भारतीय हवाई फौज मूजिबि ज़ख़्मी हालत में मिलियल शख़्स जी सुञाणप भारतीय हवाई फौज जे ग्रुप कैप्टन वरुण सिंह तौर थी आहे जेको डिफेंस सर्विसिस स्टाफ कॉलेज जो डायरेक्टिंग स्टाफ हुयो। ख़बरू इदारे मूजिबि हादसे बाद ग्रुप कैप्टन वरुण सिंह ऐं लाशनि खे फौजी अस्पताल मुंतकिल कयो वियो। भारतीय मीडिया मूजिबि बचाव वारे वज़ीर राजनाथ सिंह वज़ीर आज़म नरेंद्र मोदी खे हादसे बाबति आगाही ॾिनी।
भारतीय मीडिया मूजिब भारत जो बचाव वारो वज़ीर राजनाथ सिंह सुभाणे पार्लियामेंट में वाक़े बाबत बयान ॾींदो। भारतीय आर्मी चीफ जनरल बिपिन रावत 31 डिसंबर 2019 ते पंहिंजो मुदो पूरो करे रिटायर थी वियो हो, पर मोदी हुकूमत खेसि भारत जो पहिरियों चीफ ऑफ डिफेंस स्टाफ मुक़रर कयो हो। पीपी अगवान निसार खोड़े चयो आहे त पीपल्स पार्टी वफ़ाक़ लाइ एहतजाज जो फ़ैसिलो कयो। 17 डिसंबर ते ज़िले हेडक्वार्टर्स में मुज़ाहरा थींदा। पीपी जो मौक़िफ़ हाणे सभिनी खे क़बूल करणो पवंदो। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निसार खोड़े चयो त पीडीएम इस्तीफ़ा जी ॻाल्हि करे हुकूमत खे रिलीफ ॾिनो, हू पंहिंजी जिदोजहद जारी रखंदा। संदसि चऊं त मुल्क जा हुकुमरान अवाम ते अज़ाब बणिजी आया आहिनि। मुल्क में माण्हू हाणे पंहिंजा ॿार विकिणण ते मजबूर आहिनि। हुन चयो त इमरान खान, आरिफ अलवी, इमरान इस्माइल अवाम खे अज़ाब ॾेई रहिया आहिनि। हुकूमत मुसलसल अवाम ते पेट्रोल बम किराए रही आहे। पीपी अगवान चयो त मुदो पूरो थियण बावजूद एनएफसी अवार्ड न पियो ॾिनो वञे। आदमशुमारी में बि सिंध जी आबादी घटि ॾेखारी वई। निसार खोड़े चयो त ग़लति पॉलिसियुनि सबबि मुल्क में महांगाई जो तूफ़ान अची वियो आहे। हुकूमत स्टेट बैंक खे IMF वटि गिरवी रखी छॾियो। हुन चयो त मुल्क में हिन वक़्तु अक़लियतुनि जो तहफ़ुज़ नाहे। काबीना में हिकु बि अक़लियती वज़ीर नाहे। हुन चयो त मकानी हुकूमतुनि जो निज़ाम सूबाई इख़्तियार आहे। हर डिविजनल हेडक्वार्टर के म्यूनिसिपल कॉर्पोरेशन बणाए रहिया आहिनि। वो अख़्तियार हेठी सतह ते मुंतक़िल करे रहिया आहिनि। पीपी अगवान चयो त मुशर्रफ कराची खे ज़िलो बणायो त पोइ छो ख़ामोश हुई। हैदराबाद में पीपल्स पार्टी अंदरि धड़ाबंदी जो नोटिस वरितो वियो आहे। पीपी क़यादत कमेटी ठाही आहे, पर का बि रिपोर्ट न मिली आहे। नाज़िर सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब चयो आहे त मसइलो अख़्तियारनि जो न पर नियत जो आहे। सिंध हुकूमत अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सोच तहत अवाम सां कयल वाइदा पाड़िया पिया वञनि। एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब ज़िले ओभर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो। मुर्तज़ा वाहब जेल चौरंगी, टीपू सुल्तान फ्लाई ओवर वारनि इलाइक़नि जो दौरो कयो। एडमिनिस्ट्रेटर जेल चौरंगी, टीपू सुल्तान ब्रिज ऐं इब्राहिम रहीमतुल्ला रोड जी पार्किंग जो मुआइनो कयो। हुन मौक़े ते इलाइक़े वासियुनि मुर्तज़ा वाहब जी वाखाण कई। मुर्तज़ा वाहब जो चवणो त माज़ी में उहे रस्ता तमामु घणा ख़राब हूंदा हुआ, जिन खे KMC ज़रिए बहितर बणायो पियो वञे। हुन चयो त मसइलो अख़्तियारनि जो न पर नियत जो आहे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब चयो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सोच तहत अवाम सां कयल वाइदा पाड़िया पिया वञनि। नाज़िर DG रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हुसैन वधंदड़ ॾोहनि जी ख़ात्मे लाइ मज़बूत हिकमत अमली ते ज़ोर भरियो। कराची में रेंजर्स हेडक्वार्टर में DG रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हुसैन जी सदारत हेठि शहर में सिक्योरिटी बाबति इजलास थियो, जंहिंमें कमिश्नर स्पेशल ब्रांच IB समेत ॿिनि हसास इदारनि जे आला ऑफिसरनि शिरकत कई। उन मौक़े ते शहर जी सिक्योरिटी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। DG रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हुसैन वधंदड़ ॾोहनि जी ख़ात्मे लाइ मज़बूत हिकमत अमली ते ज़ोर भरियो। हुन मौक़े ते DG रेंजर्स मेजर जनरल इफ्तिखार हुसैन सिक्योरिटी फुलप्रूफ बणाइण ऐं कंहिं बि क़िस्म जी दहशतगर्दी जे वाक़े खे मुंहुं ॾियण जे लाइ इदारनि खे हिकमत अमली ते इत्मिनान जो इज़हार कयो आहे। नाज़िर सिंध चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह चयो त ख़ानगी तालीमी इदारनि खे वैक्सीनेशन जो पाबंद बणाए वञे। शागिर्दनि जी वैक्सीन मुकमल न थिए त स्कूल ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। चीफ सेक्रेटरी मुमताज़ अली शाह जी सदारत हेठि कोरोना तालीमी इदारनि में वैक्सीन बाबति इजलास थियो आहे। इजलास में लाॻापियल अख़्तियारनि शिरकत कई। इजलास में अख़्तियारनि ॿुधायो त सूबे में हिन वक़्त ताईं 1,61,75,000 माण्हुनि खे वैक्सीन जो हिकु डोज़ ऐं 1,06,00,000 माण्हुनि खे 2 डोज़ लॻाया विया आहिनि। अख़्तियारनि मूजिबि सरकारी तालीमी इदारनि में 2,82,000 शागिर्दनि खे वैक्सीन लॻाई वई। ख़ानगी स्कूल में 82,000 शागिर्दनि खे वैक्सीन लॻाई वई। अख़्तियारनि ॿुधायो त सूबे में 76,000 कॉलेज शागिर्दनि खे वैक्सीन लॻाई वई आहे। सिंध जे चीफ सेक्रेटरी सैयद मुमताज़ अली शाह चयो त ख़ानगी तालीमी इदारनि खे वैक्सीनेशन जो पाबंद बणाए वञे। शागिर्दनि जी वैक्सीन मुकमल न थिए त स्कूल ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। हुन चयो त समूरा डिप्टी कमिश्नर वैक्सीनेशन जे हदफ़ खे यकीनी बणाइनि। हदफ़ पूरो न कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सुरेंद्र विलास साई मुलाक़ात करे इंसानी हक़नि जो हफ़्तो मल्हाइण बाबति आगाह कयो। बिलावल हाउस कराची में पीपी चेयरमैन सां वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार सुरेंद्र विलास साई मुलाक़ात कई। सुरेंद्र विलास साई पीपी चेयरमैन खे 10 डिसंबर ताईं इंसानी हक़नि जो हफ़्तो मल्हाइण बाबति आगाह कयो।
बिलावल भुट्टो ज़रदारी इंसानी हक़नि जो हफ़्तो मल्हाइण जी वाखाण कंदे चयो त सिंध में इंसानी हक़नि जी पामाली जे शिकार माण्हुनि लाइ इंसाफ़ ताईं रसाई मुमकिन बणाई वञे। पीपी चेयरमैन चयो त मुस्तक़बिल में इंसानी हक़नि जी पामाली जे शिकार माण्हुनि खे कानूनी मदद फराहम कई वञे। नाज़िर ज़िक्र कंदासीं पीपीएमपी हसन ज़रदारी ठटे सजावली बदी जी सामूंडी पटरी के ख़तरनि खां बचाइण लाइ कोस्टल हाईवे रिथा ते जल्द कम शुरू कराइण जो ऐलान कयो आहे। घोड़ाबारी जे इलाइक़े पीरपटू ऐं गेल मोरी जे 20 किलोमीटर रोडनि जी तामीर वारनि मनसूबनि जी इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे पीपीएमपी हसन ज़रदारी चयो त सिंध हुकूमत शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख्वाब खे पूरो करण लाइ केटी बंदर खे हिकु भेरो ॿीहर बंदरगाह बणाइण लाइ कोशिशूं करे रही आहे। हुन चयो धाबे जी इंडस्ट्रियल ज़ोन लाइ 200 एकड़ एराज़ी ज़मीन मुख़्तस कई वई आहे। अहिड़ियुनि इज्तिमाही रिथाउनि सां लखे माण्हुनि खे रोज़गार तोड़े मुवासिलात जी सहूलियत मुयसर थी सघंदी। संदसि चयो त कुझु असेंबली मेंबरनि खां मदद हासिल करे ठटे जी साहिली पट्टी घोड़ाबारी केटी बंदर ऐं खारो छाण जे ॾूरहान इलाइक़नि में 100 किलोमीटरनि ताईं रोड मुकमल कराया आहिनि ऐं ईंदड़ हफ़्ते 20 खां 25 ॻोठनि लाइ बि वर्क ऑर्डर जारी थी वेंदो। पीपीएमपी चयो त बाक़ी 100 खां मथे किलोमीटर रोडनि जूं स्कीमूं पिणु मंज़ूर करायूं वयूं आहिनि। ठटे जी सामूंडी पट्टी जे नौजवाननि खे पीएसटी ऐं जेएसटी जे भर्तियुनि में हार्ड एरियाज़ में शामिल करायो वियो आहे। ॿियनि मुख़्तलिफ़ खातनि में भर्तियुनि लाइ बि सिंध हुकूमत इश्तिहार जारी करे छॾियो आहे। हसन ज़रदारी वधीक चयो त सामूंडी पट्टी में तालीम ऐं सिहत तोड़े मवासिलात जी सहूलियतुनि जी फराहमी लाइ तरजीही बुनियादनि ते क़दम खयां पिया वञनि। हुन चयो त केटी बंदर शहर में पाणी जी फराहमी खे यक़ीनी बणाइण खां पोइ घोड़ाबारी में तालके अस्पताल जी इमारत जो कमु शुरू करायो वियो आहे। पीपल्स पार्टी जे एमपीए ठटे समेत पूरे सामूंडी पट्टी जे अवाम खे अपील कई त हू वोटर लिस्टुनि जी दुरुस्तगी ऐं दाख़िला वारे अमल में भरपूर नमूने हिसो वठनि त जीअं हू ईंदड़ चूंडुनि में पंहिंजे वोट जो आइनी हक़ इस्तेमाल करे पंहिंजा हक़ हासिल करे सघनि। एमपी हसन ज़रदारी चयो त ईंदड़ आम चूंडुनि में पीपल्स पार्टी सोभ माणींदी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म हूंदो। ज़िक्र कंदासीं नाज़रीन लीगी अॻवान अहसन इक़बाल जो चवणु आहे त मुल्क में महांगाई सबबि हर माण्हू परेशान आहे। न्यू सईदाबाद में राव हाउस से मुस्लिम नून जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी अहसन इक़बाल ऐं ॿिया अॻवान पहुता। अॻवान मुस्लिम नून सिंध जे जॉइंट सेक्रेटरी राव मोहम्मद असलम राजपूत सां संदसि शरीक हयात जी वफ़ात ते ताज़ियत कई। नून अॻवान अहसन इक़बाल चयो त इमरान ख़ान मुल्क खे बहरान में धिके छॾियो। आए ॾींहुं महांगाई कई पई वञे। महांगाई सबबि अवाम आपघात करण ते मजबूर आहे। उन मौक़े ते सांसगर एमएनए खिलदास कोहिस्तानी, अॻूणो गवर्नर सिंध मोहम्मद ज़ुबैर, सिंध मुस्लिम लीग नून जो सदर शाह मोहम्मद शाह ऐं ॿिया बि गॾु हुआ। नाज़रीन ज़िक्र कंदासीं मिठी में पीटीआई पारां पुलिस ज़ियादतियुनि ख़िलाफ़ लॻल धरणो अरबाब गुलाम रहीम जी अॻवानी में जारी आहे। एसएसपी थरपारकर ऐं कलोई ऐं डीपलो जे एसएचओज़ खे न हटाइण ताईं धरणो जारी रखण जो चिताव ॾिनो वियो। धरणे में शिरकत लाइ थरपारकर ज़िले जे समूरनि शहरनि ऐं ॻोठनि समेत उमरकोट, बदीन ऐं मेपोखास ज़िलनि मां बि काफ़िलनि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। हज़ारे माण्हुनि जे धरणे सबबि मिठी खां सिंध जे समूरनि ज़िलनि ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। पीटीआई जे धरणे में एमएनए लाल माली, अरबाब अनवर जब्बार, अरबाब एहसानुल्लाह, अरबाब ज़फरुल्लाह, अरबाब इनायतुल्लाह, कमरुद्दीन रामू, दिलावर मालकानी, वकील लजपत समेत अहम अॻवान शरीक आहिनि। अॻूणे वॾे वज़ीर अरबाब गुलाम रहीम चयो त सिंध सरकार पुलिस मार्फत सियासी मुखालफ़नि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हुन चयो थर में वंगारी ऐं कमदार एसएसपी ऐं एसएचओज़ मुक़रर कया विया आहिनि जेके बेगुनाह सियासी मुखालफ़नि खे इंतकाम जो निशानो बणाए रहिया आहिनि। संदसि चयो त वफ़ाक़ी सरकार ऐं अदालतुनि खे थर जी पुलिस गर्दी समेत सॼी सिंध में थींदड़ इंतकामी कार्रवाइयुनि जो नोटिस वठण जो मुतालबो करियां थो। ज़िक्र कंदासीं एनआईआरसी कोर्ट सखर यूटिलिटी कॉर्पोरेशन जे एमडी ऐं जीएमएचआर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। नेशनल इंडस्ट्रियल रिलेशन कमीशन बेंच सखर डेली वेजिस मुलाज़िमनि खे मुस्तक़िल न करण ते गिरफ़्तारी वारंट जारी कया। एनआईआरसी बेंच सखर यूटिलिटी कॉर्पोरेशन जे मैनेजिंग डायरेक्टर ताहा अज़ीज़ जो ज़मानत जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया। एनआईआरसी बेंच सखर यूटिलिटी कॉर्पोरेशन जे जनरल मैनेजर ब्रिगेडियर रिटायर्ड हमीद उस्मान जो ज़मानत जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कया।
ख़बर शामिल कंदासीं। हैदराबाद जी सिविल सोसाइटी पारां 1 यूनिट टुटण जा 50 साल पूरा थियण ते सिंध जी राजधानी कराची में मुख्य तकरीब कोठाए गोल्डन जुबली मल्हाइण जो ऐलान कयो वियो। सिविल सोसाइटी जे अॻुवाण प्रोफेसर एजाज़ शेख, अब्दुल खालिक जुणेजो, सलमा जुणेजो, प्रोफेसर असगर दश्ती ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 1 यूनिट खे 50 साल पूरा थी विया आहिनि। उन्हनि चयो त पाकिस्तान जी तारीख़ सिंध जे सूरन जी कहाणी आहे। ज़ुल्म, जबर, ॾाढ, फुल, नाइंसाफ़ी ऐं कब्ज़ेगिरी जो दास्तान आहे। संदन चवण त सिंध जे गादीअ वारे शहर कराची खे धार करण खां वठी तरक़ी जे नाले ते सिंध धरती ते कब्ज़े वारनि मनसूबनि ताईं नाइंसाफ़ियुनि जो हिकु अणखुट सिलसिलो जारी आहे। अॻुवाण चयो त इन दौरान सभ खां वॾो हमलो 1 यूनिट जी सूरत में सिंध जे वजूद ते हिकु वार हो। उहो रियासत पाकिस्तान जी संगीन तरीन गुनाहनि मां हिकु हो। संदन चवण त इन सिंध दुश्मन अमल ऐं ख़तरनाक सूरतयाल मां मुस्बत नुक़्तो इहो निकितो त जेतिरो वॾो वार सिंध ते कयो वियो ओतिरो ई ज़ोरदार नमूने सां सिंध जे मुहिब वतन माण्हुनि उन जो जवाबु ॾिनो। हुननि चयो त दुनिया जूं ज़िंदा क़ौमूं पंहिंजी तारीख़ खे हमेशह यादि रखंदियूं आहिनि, पंहिंजी कामयाबियुनि मां हमेशह उत्साह वठंदियूं आहिनि। नाज़रीन, घोटकी वेझो धाड़ेल साथी जी आज़ादी लाइ पलाव में 2 ट्रैक्टर ड्राइवरनि खे अगवा कयो वियो आहे। कचो ॿुड़ी थाणे जी हद मां ड्राइवर पोरियत अख्तर अली ऐं अली हसन राजपूत खे अगवा कयो वियो, जंहिं बाद पुलिस कचे तरफ़ रवानी थी वई। ड्राइवरनि जे अगवा बाद धाड़ेलनि पारां पुलिस खे ॾिनल धमकियुनि वारी वीडियो वायरल थी वई। वीडियो में धाड़ेलनि जो चवणु आहे त एसएसपी घोटकी जे हुकुम ते पुलिस संदन माण्हू खणी वई, साथियुनि खे आज़ाद न कयो वियो तूं ड्राइवरनि खे क़त्ल करे छॾींदा। हुननि चयो त संदन मुतालबो आहे त गिरफ़्तार थियल संदन साथियुनि खे आज़ाद कयो वञे। नाज़ी फैज़गंज वेझो पसंद जो पणो कंदड़ जोड़े खे कारो करारी ॻोठ मां निकाले ॾिनी वई। ॻोठ रहमतुल्ला चांग में कारे मामले जो जिरगो थियो, जंहिं दौरान नौजवान ज़ुबैर चांग खे कारो करार ॾिनो वियो। जिरगे दौरान ज़ुबैर चांग जे वारसनि ते 5 लख रुपया ॾंड विधो वियो, जॾहिं त नौजवान खे ॻोठ निकाली ॾेई नारी जी शादी कराइण जी फतवा जारी कई हुई। जिरगे बाद नारी जी 10 वरनि जी नीगर सां शादी थी रही हुई त पुलिस चाप हणी नाकाम बणाए छॾी। पुलिस पारां नारी खे बाज़ियाब कराए अदालत में पेश कयो वियो, जिते अदालत जो वक़्तु ख़तम थियण सबबि नारी जो बयान रिकॉर्ड न थी सघियो। नाज़ी झल मक्सी वेझो बोड़ा ऐं ॿुध बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो थियो। 2 ॼणा क़त्ल थिया, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि लेवीज़ एलका फत अली लाशारी ऐं लालजान मारिजी विया, जॾहिं त रशीद ज़ख़्मी थी पियो। इतला ते लेवीज़ पुलिस पहुची मारिजी विलनि जा मर्द ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो। मारिजी विलनि जो मर्द घर पहुचण ते कोहराम अची वियो। ख़बर शामिल कंदासीं। कमर पुलिस पीटीआई अॻुवाण सखावत राजपूत जे क़त्ल समेत मुख़्तलिफ़ ॾोहनि में मुलविस 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे 2 हेड ग्रेनेड ऐं पिस्टल हथ करण जी दावा कई आहे। एसएसपी कमर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त लालू रैंक में क़त्ल थियल पीटीआई अॻुवाण सखावत राजपूत वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। हुन चयो त मेहर में कुझु महीना अॻु क़त्ल थियल ख़ान मोहम्मद पठान ऐं नसीराबाद में क़त्ल थियल अताउल्ला पठान तोड़े ऑयल टैंकर खे बाहि ॾियण वारे केस में 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो। हुन चयो त गिरफ़्तार थियलनि में सिकंदर आरेजो, बासत आरेजो, फहद उर्फ वकार, यसुद्दुल्ला उर्फ लबेक चोलियाणी शामिल आहिनि, जिन जे कब्ज़े मां 2 हैंड ग्रेनेड ऐं 4 पिस्टल हथ कया विया आहिनि। संदसि चयो त गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ कंबर ज़िले जे वारे शहर सां आहे। नाज़रीन, धाबे जी पंपिंग स्टेशन में बिजली ब्रेकडाउन सबबि 72 इंच वारी पाइपलाइन धमाके सां फाटी पई, जंहिं सबबि हज़ारें गैलन पाणी ज़ाया थी वियो। पाइपलाइन फाटण सबबि कराची शहर खे पाणी जी फराहमी बंदि थी वई, जॾहिं हज़ारें लीटर पाणी ज़ाया थी वियो ऐं वेझी आबादी में काए पियो। इंतिज़ामिया मूजिबि पाइप जे मरमती कम में 24 कलाकनि खां वधीक वक़्तु लॻी सघे थो। नाज़िक खारपुर में बाहि लॻण सबबि सॼी ज़ख़्मी थियल नीगर ज़िंदगी जी जंग हाराए वियो, जे बाद फौतुनि जो अंग थी वियो। काननशाह पाड़े में 4 ॾींहं अॻु रजब जे घर के बाहि लॻण सबबि सॼी ज़ख़्मी थियल 6 महीननि जे हसन अली बि गिम्स अस्पताल में दम ॾिनो। गिम्स अस्पताल में फौत थियल नीगर जो मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। 4 ॾींहं अॻु घर के बाहि लॻण सबबि मुसमात लैला ख़ातून फौत थी, जॾहिं त नीगर ज़ख़्मी थी पियो हो। मुतासिरनि जो चवणु आहे त बासरनि संदन घर के बाहि ॾिनी, पर पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। हुननि चयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
नाज़रीन, हैदराबाद जी अदालत ज़मानत थियण बाद सेंट्रल जेल में गुम थियल नौजवान की ॻोल्हा लाइ जांच ऑफिसर तब्दील करण जो हुकुम ॾेई छॾियो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच गुम थियल नौजवान की ॻोल्हा लाइ जांच ऑफिसर तब्दील करण जो हुकुम ॾिनो। ॿुधणी दौरान तलब करण ते एसएसपी हैदराबाद साजिद आमिर सदोज़ई, जांच ऑफिसर डीएसपी सिटी गुलाम शबीर ॿिया अमलदार अदालत में पेश थिया। गुम थियल नौजवान के वालिद जो चङो त 2017 दौरान काशिफ हुसैन उर्फ काशिफ हमज़ा सेंट्रल जेल में ज़मानत थियण बाद आज़ाद थियो, पर घर न पहुतो। संदसि ॻोल्हा में मदद कई वञे। वकील जो चवणो त 5 साल गुज़रण ते आहिनि, अञा ताईं जांच ऑफिसर पारां नौजवान की ॻोल्हा वारे मामले में का बि अॻु भराई न थी सघी आहे। अदालत जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार कंदे रिमार्क्स ॾिनो त ॿुधायो त नौजवान कॾहिं बाज़ियाब थींदो। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बाद एसएसपी खे हुकुम ॾिनो त जांच ऑफिसर के फौरी तौर ते तब्दील करे 22 डिसंबर ते तफ़सीली रिपोर्ट जमा कराई वञे। नाज़रीन, नसीराबाद में इंतजामिया दख़ल खिलाफ कार्रवाई कंदे गैर कानूनी अदावतूं ड्राई पट करे छॾियूं। असिस्टेंट कमिश्नर सैयद यार अली शाह, मुख्तियारकार यासीन मुस्तफ़ा चांडियो, खलील अहमद चांडियो वें जी अॻवाणी में हद खिलाफ ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान गैर कानूनी अदावतूं ड्राई पट कयूं वयूं, जॾहिं हद दख़लियूं क़ाइम कंदड़नि खां ॾंड भी वसूल कयो वियो। उन मौक़े ते असिस्टेंट सैयद यार अली शाह ॿियनि चयो त हद दख़लनि खिलाफ कार्रवाई अदालत जे हुकुम ते कई पई वञे। सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा कंदड़नि खिलाफ केस दाख़िल कया वेंदा। नाज़रीन, फुलजी स्टेशन में हेल्थ केयर कमीशन हैदराबाद के डिप्टी डायरेक्टर जा छापा क्लिनिक सील कयूं वयूं। हेल्थ केयर कमीशन के डिप्टी डायरेक्टर डॉक्टर रज़ी टीम सां गॾु छापा हया, अतई डॉक्टर्स क्लिनिक्स छॾे भॼी विया। शहर के अतई डॉक्टर रमज़ान सुमरो की क्लिनिक सील कई वई आहे। डिप्टी डायरेक्टर चयो त फुलजी शहर अतयनि जो गढ़ बणियल आहे, ज़िले इंतजामिया कार्रवाइयूं नथी करे। खबर शामिल कंदासीं कंडियारे मां, जिते बेवा औरत पारां ॾेरनि जी ज़ियादतियुनि खिलाफ एहतजाज कयो। मुस्मात रेशमा पंहिंजे ॿारनि अली रज़ा, धीअ सवेरा ऐं सबा सां गॾु एहतजाज कयो। उन मौक़े ते मीडिया ॿुधाईंदे औरत जो चवणो संदसि मुड़ुसु हमज़ो ख़ान 12 साल अॻु फौत थी वियो। मुड़ुस जी मिल्कियत संदसि नाले ते आहे, पर बासर कब्ज़ो करणु चाहिनि था। हुन जो ज़मीन ते ॾेर अब्दुल्ला ऐं ॿिया कब्ज़ो करणु चाहिनि था। संदसि चयो त मंज़ूर, कामरान असगर ऐं कमदार इमदाद शहर जे टेलीफोन एक्सचेंज भरिसां संदन घर जा ताला तोड़े उन मां सामान कढी घर ते कब्ज़ो करे छॾियो आहे। बेवा औरत आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी खेर इंसाफ़ फराहम कयो वञे। नाज़रीन, मीरपुर भटोरे में बदअमनी खिलाफ सियासी समाजी धुरियुनि पारां एहतजाज कयो वियो आहे। कादिर बख्श, अनवर ख़ासकेली, करीम शोरेमेन जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो। एहतजाज कंदे चयो त शहरी गैर महफ़ूज़ आहिनि, चोरियूं फुरूं वधी वयूं आहिनि। हुननि चयो त भटोरे में रिकॉर्ड ॾोहनि में वाधि थी आहे, पुलिस अघोर निंड सुतल आहे। एहतजाज कंदड़नि मुतालबो कयो आहे त बदअमनी ते ज़ाब्तो आंदो वञे, ॿी सूरत में धरणो हयो वेंदो। कुंभ में रानीपुर शुगर मिल्स पारां ज़हरीलो पाणी सिम नाले में छोड़ करण खिलाफ ॻोठाणनि एहतजाज कयो आहे। ॻोठ मलकोवाण वासिन पारां एहसान अली, फ़कीर, चंगल सेतो, अमीर बख्शमेन जी अॻवाणी में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़ जो शुगर मिल्स जो गंदो पाणी सिम नाले में छोड़ थियण सबबि ज़मीनूं तबाह थी रहियूं आहिनि। जेकॾहिं ज़हरीले पाणी जे सिम नाले में छोड़ थियण वारे अमल खे न रोकियो वियो त नुक़सान थींदो। एहतजाज कंदड़ मुतालबो कयो त शुगर मिल इंतज़ामिया खिलाफ कार्रवाई करे ज़हरीले पाणी जो छोड़ बंदि करायो वञे। दादू में पीपल्स पार्टी जे एमपीए ऐं दरगाह नईक शरीफ जे गादी नशीन सैयद साले शाह जिलानी खिलाफ संदसि कुटुंब जे माण्हुनि बग़ावत शुरू करे छॾी। जो ही तालके मां चूंडियल पीपी एमपीए सैयद साले शाह जिलानी जे नंढे भाउ अहमद शाह जिलानी संदसि चाची शहनशाह जिलानी ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस करण दौरान इल्ज़ाम हणंदे चयो त इक़्तिदार में अचण खां पोइ एमपीए साले शाह मथनि ज़ुल्म जा पहाड़ किराए छॾिया आहिनि। हुननि चयो त एमपीए दरगाह नईक शरीफ जे गादी समेत ज़मीनुनि ऐं मिल्कियतुनि ते कब्ज़ो कयो वियो आहे। हुननि ख़ानदान सां रवैयो सुठो न हुअण जो इल्ज़ाम हणंदे पीपीएमपीए खां सियासी ऐं समाजी लाॻापनि खां लातालगी करे छॾी। हुन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी समेत पार्टी क़यादत खां मुतालबो कंदे चयो आहे त एमपीए सैयद साले शाह जी ज़ियादतियुनि जो नोटिस वठी नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो कयो वञे। तलाब में इज्तिमाही बदफेली जो निशानो बणियल नीगर जे वासिन पारां केस दाख़िल न थियण खिलाफ एहतजाज कयो वियो। नीगर वसीम अबड़ो पारां एहतजाज कयो वियो आहे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे एहतजाज कंदड़ चयो त पाड़े में 4 जवाबदार नीगर खे बदफेली जो निशानो बणायो। पुलिस वाक़े जो केस दाख़िल न करे रही आहे।
संदसि चमत जवाबदार इमरान कामरान ॿियनि नीगर सां बदफ़ैली कई। एहतजाज कंदड़नि IG सिंध ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ख़बर शामिल कंदासीं। राज़ी देरे व्याखे जे नूर खां महिरूम आला अख़्तियारियुनि खां मुतालबो कयो त संदसि माली मदद कई वञे। उन मौक़े ते ॻोठ लंडी शेख जे रहवासी चयो त ख़लील अहमद चयो आहे तूं ग़रीब पोरियत आहिनि, वटि एतिरा पैसा न आहिनि। ख़लील अहमद वस वारनि खे अपील कई आहे त माली मदद कई वञे त जीअं हू ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघे। सूबाई सलाहकार एजाज़ हुसैन जखराणी चयो आहे पीपल्स पार्टी अवामी पार्टी आहे, जॾहिं बि इक़्तिदार में आई आहे अवाम जी ख़िदमत कई आहे। जैकबाबाद में थैलेसीमा ब्लड बैंक ऐं शफ़ा मेडिकल सेंटर जो इफ़्तिताह सूबाई सलाहकार एजाज़ हुसैन जखराणी कयो। वॾे वज़ीर जे जेलुनि बाबति सलाहकार मीर एजाज़ हुसैन जखराणी पारां पंहिंजो कयल वाइदो पूरो कंदे शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो मदर एंड चाइल्ड अस्पताल में मोहम्मदी फाउंडेशन पारां ब्लड बैंक ऐं थैलेसीमा सेंटर ऐं शफ़ा सेंटर जो इफ़्तिताह कयो वियो। सूबाई सलाहकार मीर एजाज़ जखराणी थैलेसीमा ब्लड बैंक ऐं शफ़ा सेंटर जो दौरो कयो ऐं मालूमात वरिती, जॾहिं सूबाई सलाहकार मीर एजाज़ जखराणी पारां सिविल अस्पताल में थियल थैलेसीमिया जे ॿारनि जे वार्ड जो बि दौरो कयो। उन सिलसिले में सूबाई सलाहकार मीर एजाज़ जखराणी इफ़्तिताही तक़रीब ऐं सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जैकबाबाद में थैलेसीमा सेंटर जी असां जैकबाबाद वासियुनि खे शिदत सां ज़रूरत हुई, जेका अॼु पूरी थी वई। हुन चयो थैलेसीमिया में वरतल ॿारनि जे वारसनि जो प्रेशर हो त जल्द थैलेसीमिया सेंटर ठाहियो वञे। ॾींहुं राति जी कोशिशुनि सां अॼु सेंटर क़ाइमु थियो आहे। नाज़रीन, ही हुयूं उन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती TV न्यूज़।